मलीर मां वाक़े अपडेट कंदा हलूं। फिरोज़ कीरियो जी रिपोर्ट जे मुताबिक़ मलीर जे सीनियर साफ़ी KU जे वर्कर्स जे मेंबर ऐं अवामी प्रेस क्लब मलीर जे ख़ज़ानची डॉक्टर अली असगर मेमण प्रेस क्लब जे इदारनि सां गॾु अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ॾोकरी में मुंहिंजी ऐं मुंहिंजे ख़ानदान जी 10 एकड़ मोरोसी ज़मीन आहे जेका केतिरनि ई सालनि खां आबाद करे पेट गुज़र करे रहिया आहियूं। असांजी ज़मीन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि में बासर वॾेरनि हमला करे शरीफ़ ऐं कमज़ोर मेमण बिरादरी खे हथियारनि जे ज़ोर ते धमकाए ॾियारे कब्ज़ो करण जी कोशिशि कई, जंहिं ख़िलाफ़ असां लाड़काणे जे 3 कोर्टुनि जुडिशनल कोर्ट, ॾोकरी सेशन कोर्ट, लाड़काणो सिविल कोर्ट, लाड़काणो में दाख़िल केस में अदालतुनि असांखे मालिकी जो हक़ ॾिनो, जंहिं बाद कब्ज़ागीर फ़रार थी विया। हिन चयो त ताज़ो वरी बि लाड़काणे जे बासर वॾेरे ज़हूर खखराणी हथियारबंद वठी ज़मीन ते ज़ोरी कब्ज़ो करे मौजूदु मुंहिंजे भाइरनि ऐं सौटनि खे तशदुद जो निशानो बणाए घरनि ऐं ज़मीन तां बेदख़ल करे छॾियो आहे।